अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इनसाइट में भलीकार आऊँ सगर नाजिया अमीर। नाज़रीन, मियाँ शहबाज शरीफ साहब ॿियों भेरो वज़ीर आज़म हाउस पहुची चुका आहिनि। अॼु उन्हनि 24 मुल्क जे वज़ीर आज़म तौरु पंहिंजे उहिदे जो हल्फ़ खणी वरितो आहे ऐं मुल्क में ॿियों भेरो ऐवान सदर में पहुचण में आसिफ अली ज़रदारी साहब जी कोशिशूं बि हलंदड़ आहिनि त हू उते पहुचण हवाले सां उन्हनि जी मुख़्तलिफ़ पार्टी सां ॻाल्हि ॿोल बि हलंदड़ आहे। छा आसिफ ज़रदारी साहब ॿियों भेरो ऐवान सदर में पहुची सघंदा, इन ते बि गुफ़्तगू थींदी अॼु के प्रोग्राम में। उन खां सवाइ नाज़रीन फ़ौरी तौर ते जेके अहम चैलेंजिस आहिनि गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां, बल्कि चूंड खां बि अॻु खां उन्हनि चैलेंजिस ते जेके मुल्क खे दरपेश आहिनि उन ते ॻाल्हि थींदी रहे थी। पर असीं ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहुं वारी जेका तक़रीर हुई, जेको पहिरियों ख़िताब हो वज़ीर आज़म जो, ऐं उन खां पोइ जॾहिं अॼु हल बरदारी तक़रीब हुई त जेके चैलेंजिस आहिनि उन में हिकिड़ो चैलेंज इहो बि नज़र आयो त ऑपोज़िशन तमामु टफ टाइम ॾियण जे मूड में आहे हिन नई हुकूमत खे। ऐं असीं अॼु के प्रोग्राम में पंहिंजे एक्सपर्ट सां ज़रूरु डिस्कस कंदासीं त हीउ वारो जेको चैलेंज हूंदो इहो केतिरो वॾो हूंदो हिन हुकूमत लाइ, ऐं उन समेत जेके ॿिया चैलेंजिस आहिनि उन्हनि मां सभिनि खां वॾो चैलेंज कहिड़ो रहंदो शहबाज़ हुकूमत लाइ। मुख़्तलिफ़ टारगेट्स, मुख़्तलिफ़ प्रायोरिटीज़ जो कल्ह ज़िक्र कयो वज़ीर आज़म साहब पंहिंजी पहिरीं स्पीच में, त उहे टारगेट्स उन्हनि जे लाइ हासिल करणु केतिरो आसान हूंदो, केतिरो उन जे लाइ उन्हनि खे जेको होमवर्क आहे उहो केतिरो थियल आहे, केतिरो अञा वधीक घुर्बल हूंदो। माशी जेके मुल्क खे ॾुखियायूं ऐं मसइला दरपेश आहिनि उन्हनि खे छा ही शहबाज़ हुकूमत उन्हनि ॾुखियाईनि खे हल करण में कामयाबु थी सघंदी, इन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट बि नज़र आई आहे, सदारती चूंड ऐं सेनेट चूंड थियण वञे पई ऐं उन खां अॻु मख़सूस सीटनि वारो जेको फ़ैसिलो गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां उनजो इंतज़ार बि थिए पियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा आज़ाद जेके उम्मीदवार आहिनि सुन्नी इतिहाद काउंसिल में आहिनि ऐं उनकी जेके रिज़र्व सीट्स आहिनि उनजो मामिलो पेंडिंग हुयो। अॼु उनजो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन ॿुधायो आहे ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में इहो ॼाणायो आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटनि जो हक़दार नाहे। हीउ उनजो फ़ैसिलो आहे, जंहिंखां पोइ फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कंदे इहो मुतालबो बि कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सुन्नी इतिहाद काउंसिल त जेका सेनेट चूंड थियणी आहे ऐं उनखां अॻु जेका सदारती चूंड थियणी आहे उहा ग़ैर आइनी हूंदी जेसिताईं हीउ वारो मामिलो सेटल नथो थिए। इन करे उनखे मुलतवी कयो वञे। उनजा कहिड़ा इम्कानी असर थी सघनि था ऐं जेके ॿियूं डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं जिन ज़िक्र कयासीं उन सभिनी ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। मुल्क खे जेके चैलेंजिस दरपेश आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि अॼु प्रोग्राम में कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंसां गॾु जेके पैनल में शरीक आहिनि गुफ़्तगू लाइ जमील अहमद साहब अॻूणा सफ़ीर आहिनि ऐं गहरी नज़र रखनि था जेके अफेयर्स आहिनि मुल्की ऐं तोड़े जेके पड़ेही मामला आहिनि उते गहरी उन्हनि जी नज़र आहे। जमील साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। शुआब ओसू साहब आहिनि सीनियर कानूनदान आहिनि, मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम जो हिसो आहिनि। प्रोफेसर मजीद चांडियो साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि अॼु के प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए सीनियर नाज़रीन तजिया निगार आहिनि, गहरी नज़र रखनि था समूरनि मामलनि ते। उनखां सवाइ डॉक्टर अयूब महर साहब आहिनि, सीनियर मुआशी माहिर आहिनि, उहे पिणु अॼु के प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं सभिनी जी इजाज़त सां शौब साहब गुफ़्तगू जो आगाज़ मां खां कयां थी। हाणे जेका अॼु डेवलपमेंट थी आहे रिज़र्व सीट्स वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, उनखां पोइ इहो ॼाणायो पियो वञे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सुन्नी इतिहाद काउंसिल पारां त हीउ जेको मामिलो आहे असां सां अॼु बि नाइंसाफ़ी थी आहे ऐं ग़ैर आइनी ऐं ग़ैर क़ानूनी मामिलो आहे, जंहिंखे वठी करे असीं हाई कोर्ट वेंदासीं ऐं उनखां पोइ असीं सुप्रीम कोर्ट बि वञी सघूं था। पर जेसिताईं हीउ मामिलो सेटल नथो थिए तेसिताईं जेका समूरी सूरत हाल आहे उन में सदारती चूंड तोड़े सेनेट चूंड ग़ैर आइनी हूंदी ऐं उन ते केतिरा ई सवाल उथंदा, इन करे उनखे मुलतवी कयो वञे। अव्हां कहिड़ा असर ॾिसो था सदारती ऐं सेनेट जी चूंड ते ऐं हीउ जेको मामिलो अॼु साम्हूं आयो आहे अव्हांखे केसिताईं वेंदे नज़र अचे पियो? महिरबानी नादिया। ॾिसो हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे ऐं जंहिं तर्ज़ जो हिकिड़ो निज़ाम जोड़ियो वियो आहे या इहो निज़ाम जोड़िजे पियो, इन में घटि में घटि हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु क्लियर आहे त इहो हिकिड़ो जेको स्क्रिप्ट आहे जंहिंमें जेको असांखे मुख़्तलिफ़ इशारनि में बल्कि हाणे त मीडिया में बि अची वियो आहे जेको मुआहिदो थियो आहे ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी ऐं PMLN ऐं एस्टेब्लिशमेंट जे विच में कंहिंखे कहिड़ी पोस्ट मिलंदी, कहिड़ी ऑफिस मिलंदी ऐं इलेक्शन्स कीअं थींदा
कहिड़नि पोस्टनि लाइ कहिड़ा माण्हू चूंडबा, इहो हिकिड़ो पूरो स्क्रिप्ट आहे जेको असांखे हिन वक़्तु उनजी एग्ज़िक्यूशन थींदे नज़र थी अचे। तो उन में ज़ाहिर आहे हिन वक़्तु जेको PTI जो जेका स्टैंडिंग आहे उहा यकीनन कमज़ोर आहे, पर PTI ज़ाहिर आहे पाण जो जेको PTI जो हिन वक़्तु हिकिड़ो इमेज पैदा थियो आहे या पैदा करण जी कोशिशि कनि था, असां सां ज़ुल्म आहे ऐं नाइंसाफ़ी आहे। असांजी इलेक्शन बि चयो ऐं असांखे रियासती जेके हिकिड़ो दबाव जो शिकार आहियूं। इहो नैरेटिव मां सम्झां थो त PTI जो हाणे अञा वधीक मज़बूत थींदो अॼु वारे फ़ैसिले जे करे, ऐं त वेंदा मुख़्तलिफ़ कोर्टुनि में ऐं अहिड़ा पहिरियों नज़ीर मौजूदु आहिनि त जेका लिस्ट हूंदी आहे ॼणी तव्हांखे पार्टीअ जी इलेक्शन कमीशन खे पंहिंजे इंडिपेंडेंट जेके कैंडिडेट्स हूंदा आहिनि रिज़र्व सीट्स वारा, उहे नज़ीरूं मौजूदु आहिनि। पर अहिड़े क़िस्म जो जेको मामिलो आहे त हिकिड़ी पूरी पार्टी हिकिड़ी ॿी पार्टीअ में मर्ज थी उन खां पोइ इहो सिलसिलो शुरू करे, मां सम्झां थो इन जो को पहिरियों नज़ीर कोन्हे। पर ॾिसूं था हिन ते सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो थी करे। ठीकु शौब साहब, अवां ज़रूरु ॿुधो बि हूंदो, ॾिठो बि हूंदो त अॼु जेको मुतालबो साम्हूं अचे पियो, इहो मुतालबो त हिन सूरत-हाल में जेसिताईं मामला सेटल नथा थियनि तेसिताईं सेनेट जी ऐं सदारती चूंड जेका उन खां अॻु थियणी आहे उनखे मुलतवी कयो वञे। हीउ मुतालबो केतिरो दुरुस्त आहे इन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो। ऐं उन खां सवाइ अॼु जेके मेंबर्स हुआ इलेक्शन कमीशन जा जिन इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे, उन सभिनी इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त आइन मुताबिक़ रिज़र्व सीटूं नथियूं ॾेई सघजनि सुन्नी इतिहाद काउंसिल खे, उन जी मुस्तहिक़ कोन्हे। पर गॾोगॾु जेको हिकिड़ो इख़्तिलाफ़ी नोट आहे पंजाब जे मेंबर जो, उन्हनि पंहिंजे फ़ैसिले में इहा ॻाल्हि कई आहे त पर इन सूरत हाल में कंहिं ॿी पार्टीअ खे बि उहे सीटूं नथियूं ॾेई सघजनि। आर्टिकल जो ज़िक्र थियो आहे, आर्टिकल 106 ऐं 55 जो ज़िक्र थियो आहे, त उन्हनि खे साम्हूं रखंदे हीउ मामिलो कंहिं ॿी सियासी पार्टी जे हक़ में बि नथो वञी सघे। त बिल्कुलु इहो दुरुस्त आहे ऐं इन में ऑलरेडी लाहौर हाई कोर्ट जी डिसीशन बि आहे त इहो जेके स्थितियूं आहिनि इहे नॉन ट्रांसफरेबल आहिनि। पर जीअं मूं गुज़ारिश कई त हिन वक़्तु इहे जेके इलेक्शन्स थियणियूं आहिनि, प्रेसिडेंशियल इलेक्शन आहे या सेनेट वग़ैरह जूं, इहे थींदियूं रहंदियूं ऐं एन मुमकिन आहे त हाई कोर्ट इहो स्टे ऑर्डर इशू करे त भई इलेक्शन्स भली कयो, पर सब्जेक्ट टू द फाइनल डिसीशन ऑफ द कोर्ट। ऐं उन में इहो बि थी सघे थो फ़ैसिलो को इंटरम ऑर्डर निकिरे त इन द मीन वाइल जेके सीटियूं PTI खे मिलणु घुरिबियूं हुयूं उन्हनि खे बेशक हाली ॿी कंहिं पार्टीअ खे न ॾिनो वञे। तो हाणे इहो मामिलो वञी सॼो डिसाइड थींदो हाई कोर्ट में, पर अॻिते हली मां सम्झां थो त थी सघे थो सुप्रीम कोर्ट बि वञे। पर हे इलेक्शन्स थींदा, प्रेसिडेंट जी इलेक्शन बि थींदी ऐं जेके जेके इलेक्शन्स थियणा आहिनि उहे सभु थींदा। उहो प्रोसेस न रुकबो ऐं पोइ हाणे जेकॾहिं उन प्रोसेस जे दौरान अञा वधीक बदमज़गी थी पैदा थिए, ऐं ख़ासि तौर ते मां ॾिसां थो ॾाढे दिलचस्पीअ सां मौलाना फज़लुर रहमान जो जेको रोल आहे हिन सॼे ऑपोज़िशन जे इन ठहण में ऐं इनखे हिकिड़ो भरपूर तरीक़े सां इनखे असरअंदाज़ करण में उहो ॾाढो हिकिड़ो अहम हूंदो। जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान खे शरीफ़ ऐं ज़रदारी साहब जेकॾहिं परचाइण में नाकाम था वञनि ऐं मौलाना साहब बि जेको आहे वञी अपोज़िशन जी बेंचनि ते वेहे थो अचकज़ई वग़ैरह ऐं नेशनलिस्टनि सां गॾु ऐं PTI सां गॾु, त पोइ मां सम्झां थो त वॾी धमा चौकड़ी मचंदी ऐं पोइ हे हिन हुकूमत खे हलण बि कोन ॾींदा। ठीकु शौब साहब, इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। जीअं मां चयो त वॾी पोइ धमा चौकड़ी मचंदी ऐं धमा चौकड़ी जो आगाज़ असांखे नज़र बि आयो जहिड़े क़िस्म सां जेका वज़ीर आज़म साहब पंहिंजी स्पीच कल्ह मुकमल कई। अॼु हल बरदारी तक़रीब में असीं ॾिठोसीं त जेके KP जा वॾा वज़ीर आहिनि उहे हुन तक़रीब में मौजूदु कोन हुआ। दुरुस्त फरमायो त मौलाना साहब हुजनि या अख्तर मेंगल साहब, उहो जेको वोट जो समूरो अमल हो उन में बि शरीक कोन थिया। ऐं ऑपोज़िशन पिणु इहा ॻाल्हि करे पई त तमामु टफ टाइम असीं हिन हुकूमत खे ॾींदासीं। त जेको आगाज़ थियो आहे हिन हुकूमत जो
ऐं जेके वॾा चैलेंजिस मुल्क खे हिन वक़्तु दरपेश आहिनि। प्रोफेसर मजीद चांडी साहिबु अवां वटि ईंदसि, अवां कीअं ॾिसो पिया आगाज़ खे साम्हूं रखंदे केतिरो आसान या केतिरो ॾुखियो ऐं चैलेंजिंग हूंदो हुन नई हुकूमत लाइ? मजीद साहिबु मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया अवां? मजीद साहिबु मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? नाज़रीन, राब्तो करण जी कोशिशि कयूं था मजीद साहिब सां, ॿीहर उन्हनि ताईं उन्हनि जो बि जेको इनपुट आहे उहो असां ॿुधी सघूं। जमील साहिबु, इहो सवाल अवां वारो रखंदसि, कीअं ॾिसो पिया जेका शुरूआति थी आहे तमामु घणी धमा चौकड़ी सां थी आहे, गोड़ नारेबाज़ी, ऐं कीअं ॾिसो पिया वॾा वॾा चैलेंजिस आहिनि हिन हुकूमत आॾो, ऐं जेको आगाज़ आहे ऑपोज़िशन जो जेको टफ टाइम आहे उनखे कीअं पिया ॾिसो? इहो गाॾो हलंदे नज़र नथो अचे ऐं उन जा सबब आहिनि। सबब इहो ई जेके पहिरियों सबब त तव्हां जेको डिस्कस कयो था पिया, जेके तव्हां बहस में आंदो आहे, उहो आहे त जंहिं हिसाब सां धमा चौकड़ी आहे शुरू थी वई आहे, अञा त इहा पार्लियामेंट में आहे ऐं जेॾी महिल पार्लियामेंट में इन्हनि जी सुनवाई न थींदी त इहे माठ करे न बीहंदा ऐं ज़ाहिर आहे पोइ पार्लियामेंट खां ॿाहिरि इहा ॻाल्हि इन जे वर्करनि में सपोर्टर में निकिरंदी। हूअं बि उन्हनि इन छंछरु ॾींहुं जेको सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ पॉकेट्स में जेके इन्हनि पंहिंजो जुलूस कढियो ऐं जंहिं हिसाब सां बि कढी सघिया, त उनजो ज़ाहिर इहो थिए थो पियो त इनजी नेटवर्किंग बि आहे ऐं इन जो ज़ाहिर इहो थिए थो पियो त मोबिलाइज़ बि करे था सघनि। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इन ते केतिरो प्रेशर वधीक विझी था सघनि एस्टेब्लिशमेंट वारा या गवर्नमेंट वारा, त हू प्रेशर जे वधीक विझी था सघनि त थोरी मिड़ई इन में इहो थींदो त जीअं कुझु माण्हू हिमत कंदा हुआ, निकिरंदा हुआ, वरी पोइ वापसि उन्हनि खे धिको ॾेई वेंदा हुआ। पर इन दफ़े इलेक्शन खां पोइ उन्हनि खे जेकी आहे इहा धोरा PTI वारी, इन्हनि ख़बर पइजी वई आहे त इन्हनि खे वोट बहरहाल मिलिया आहिनि ऐं चङा भला मिलिया आहिनि, इन जे करे इन जी दिलि बि वधी वई आहे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हाणे पॉलिटिकल जी ॻाल्हि थो कयां पियो, अचां थो पियो उनखे ॻणियां थो पियो मां इंटरनेशनल ऐं मईशत सां। पोइ थोरी देरि में बसि 1 मिंट खां 2 मिंटनि खां पोइ त पॉलिटिकली इंटरनेशनल जेको प्रेशर इहो कोशिशि कनि था पिया कांग्रेस जा मेंबर, लिखी उहो बाइडन खे ॾेई आया आहिनि, उन में उन्हनि इलेक्शन जो तस्करो कयो आहे। EU जो सफ़ीर मूंसां 5-6 ॼाणा हुया, मूंसां हुयो, उन मूंखे चयो त ही असांखे ख़बर आहे छा थियो आहे। पोइ सॼो अहवाल करे पियो जेको तव्हां पढ़ो था पिया या PTI चवे थी पई, उन सफ़ीर मूंसां इहा ॻाल्हि कई ऐं उहो चवे पियो त EU जी रिपोर्ट बि असां मोकिले छॾी आहे। त ही इंटरनेशनल प्रेशर यानी ज़ाहिर आहे हिकिड़ो कंसेंसस डेवलप थिए थो पियो न, ऐं उन में जेका IMF खे लेटर इमरान ख़ान लिखियो ऐं जिते फॉरेन ऑफिस बयानु पंहिंजो ॾिनो, इहे सभु शयूं असां मिलायूं त ही कोई चङड़ाई वारी ॻाल्हि त नथी थिए पई अॻिते वञी। ऐं इन में हाणे इहे जेका घोटालो अचे थो पियो इन सॼे मामले में, त हू त अञा कंफ्यूज़ थींदो मामिलो, अञा इन में प्रॉब्लम त पैदा थींदी। हाणे अचूं था पिया इहो त पॉलिटिकल एस्पेक्ट थियो ऐं जेके जिन्हनि वोट वरिता आहिनि उहे बि नज़र था अचनि त थोरो उन्हनि खे बि खुटको आहे दिलि में। जेके जिन्हनि न वरिता आहिनि, जेके पार्लियामेंट में हिन वक़्तु पावर में न आया आहिनि, उहे त शीं थिया वेठा आहिनि। त इन सूरत में मुल्क जी हालत त बिल्कुलु अहिड़ी ख़राबु लॻी पई आहे कि प्राइम मिनिस्टर जा मां पाण अंग अखर ॾेई थो छॾियां, ॿिया अंग अखर मूं वटि ॿिया बि पिया आहिनि, पर प्राइम मिनिस्टर पंहिंजी स्पीच में ॻाल्हि कई त असांजे टोटल जेकी रेवन्यू यानी जेके असांजी उगाड़ी आहे उहा 12,300 बिलियन असां उगाड़ी कयूं था पिया या असांखे टैक्स वठूं था पिया, ऐं उन्हनि मां सूबनि खे NFC जे तहत असां ॾियण खां पोइ असां वटि जेका बचत आहे उहा टोटल 7,300, जेके असां पोइ व्याज ॾियूं था पिया 8,000 अरब रुपयो, त असां वरी ख़ुशि अची वेंदा आहियूं डेफिसिट में 700 बिलियन। जंहिं ॾींहुं बजट पास थींदो आहे उन ॾींहुं 700 अरब रुपया असां जेको आहे उहो खुसारे हूंदा आहियूं, माना उहो कर्ज़ वठूं त बजट पूरो थींदो, न त न थींदो। ऐं प्राइम मिनिस्टर पाण थो चवे त असां ते असेंबली जी पघारूं, असेंबली जो ख़र्च बि इन ते कर्ज़ वठी था कयूं ऐं बाक़ी सभु ख़र्च बि बाक़ी सभु मां बि ख़र्च वठी था कयूं। त ही रहियो उन जो ॿियो पासो। इन में हाणे जेॾी महिल पॉलिटिकल स्टेबिलिटी थींदी, जेका मां हींअर तस्करो कयमि, उन पॉलिटिकल स्टेबिलिटी जे करे प्राइम मिनिस्टर पोइ अॻिते वञी पंहिंजी तकरीर में करे चवे थो पियो त मां इन्वेस्टमेंट बि आणींदुसि, अघु घटाईंदुसि, इन्फ्लेशन घटि कंदुसि, बिजली जा जेके आहिनि उहे मामला
उहे सिधो कंदुसि। हू जेके 2000 अरब रुपयनि जो खसारो आहे उन खे ठीकु कंदुसि ऐं उन खां अलावा मुल्क में त मां बहितरी आणंदुसि। अलाह करे ज़रूरु बहितरी अचे। असां सभु दुआ गो बि हूंदा आहियूं, कोशिशि बि कंदा आहियूं, सोचंदा बि आहियूं। चवे थो पाण त 1000 अरब असां सब्सिडी ॾियूं था पिया, सब्सिडी ॾियूं था पिया बिजली चोरी जे करे। ही बचत थी सघे, केतिरो बचाए था सघनि। त कुझु मामला अहिड़ा आहिनि जंहिंमें प्राइम मिनिस्टर जेकी तकरीरूं कयूं आहिनि उहा लिखियल तकरीर सुठी आहे, उनजी का फिज़िबिलिटी नथी ठहे पई। फिज़िबिलिटी इन करे नथी ठहे पई त जेॾीमहिल पॉलिटिकल इनस्टेबिलिटी थींदी, बैलेंस न रहंदो सही, त कहिड़ो जेको हूंदो कंहिंजो मथो फिरियल त न हूंदो जेको अची हिते इन्वेस्ट कंदो असां वटि। असांखे उनखे एनवायरमेंट माहौल खपे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको बिजली जेके इनपुट असां वटि आहिनि उहे इनपुट यानी बिजली जो ख़र्चु, गैस जो ख़र्चु, त इंडस्ट्रीज़ वारा इंडस्ट्रीज़ बंदि था कनि। ॿिए पासे ॾे प्राइम मिनिस्टर तालीम ते बि पैसो ख़र्च करण लाइ चवे थो पियो। पाण थो चवे त पैसा असां वटि न आहिनि, पोइ पाण थो चवे त असां तालीम ते बि पैसो ख़र्च कंदासूं, असां सिहत ते बि पैसो ख़र्च कंदासूं। अलाह करे पर के पैसा ईंदा किथां उहे, उहो प्राइम मिनिस्टर न ॿुधायो आहे। बिल्कुलु जमील साहब दुरुस्त पे फरमायो। इन शइ खे अॻियां वधाईंदासीं। हिकिड़ी अवां ज़िक्र कयो त ज़ाहिर आहे सॼा मामला कनेक्टेड आहिनि पॉलिटिकल स्टेबिलिटी सां। त पॉलिटिकल स्टेबिलिटी जेसिताईं नथी अचे तेसिताईं इकनॉमिक स्टेबिलिटी समेत जेके ॿिया टारगेट्स अहम जिन जो ज़िक्र अवां बि कयो त उहे कीअं अचीव थी सघंदा, ही हिकिड़ो अहम सुवालु आहे। ऐं इन्हनि समूरनि चैलेंजिस खे साम्हूं रखंदे ऐं जेका मौजूदा सूरत हाल आहे, केतिरो आसान हूंदो, केतिरो रियलिस्टिक हूंदा इहे टारगेट्स, केतिरा अचीव करणु केतिरो आसान हूंदो, उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु डॉक्टर अयूब मेहर साहब बि मौजूदु आहिनि ऐं प्रोफेसर मजीद चांडो साहब बि आहिनि। हिकिड़ो मुख़्तसिर नाज़रीन ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भलीकार गुफ़्तगू हलंदड़ आहे। नाज़रीन, शहबाज़ साहब वज़ीर आज़म तौरु हल्फ़ खणी चुका आहिनि ऐं नई हुकूमत लाइ जेके चैलेंजिस आहिनि, जेके अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन ते असीं गुफ़्तगू कयूं पिया ऐं जेके मुख्तलिफ़ डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं। डॉक्टर अयूब मेहर साहब, आपकी तरफ आऊँगी। ब्रेक से पहले जो गुफ्तगू हुई आपने सुना शवाब साहब को, जमील साहब को, ये जो माशी लिहाज से माशी फ्रंट पर हम देख रहे हैं कि बहुत ज़्यादा बड़े चैलेंजेस हैं, और फिर ये जो सूरत हाल है करंट, इसके रहते हुए इन माशी टारगेट्स को अचीव करना कितना रियलिस्टिक, कितना आसान होगा इस नई हुकूमत के लिए? लेकिन आज पहले चैलेंजेस से अपार्ट फ्रॉम चैलेंजेस, गुज़िश्ता 2 दिनों में 3 अहम ऑब्जर्वेशन सामने आए हैं, 3 चीज़ें डेवलप हुई हैं। पहली बात यह कि पाकिस्तान की हिस्ट्री में पहली दफ़ा मैंने ये चीज़ ऑब्जर्व की कि एक जो पार्टी रूलिंग पार्टी बनने जा रही है, जो गवर्नमेंट आने वाली है, उसके लीडर्स की तरफ से एक स्टेटमेंट कल बहुत उसका चर्चा हुआ। वो स्टेटमेंट आई कि उन्होंने प्रेडिक्ट किया कि हमने चैलेंज कबूल किया है, हम हुकूमत फॉर्म कर रहे हैं, लेकिन ये हुकूमत बिकॉज ऑफ मुआशी रीज़न, मुआशी असबाब की वजह से ये फेल भी हो सकती है और कामयाब भी हो सकती है। हम चैलेंज में कामयाब भी हो सकते हैं और हो सकता है हम फेल हो जाएं। जिन एक सीनियर लीडर ने नून लीग के ये कल स्टेटमेंट दी, ऐसा पहले नहीं होता था। नॉर्मली ये होता है कि जो पार्टी गवर्नमेंट बना रही होती है वो बहुत एग्रेसिव होती है, प्रोएक्टिव उसके बयानात आते हैं कि हम ये करके दिखाएंगे। हम जैसे मैनिफेस्टो में ये लोग कहते रहे, बहुत सारी चीजें ये बताते रहे, हमने ये स्टेप लेने हैं, लेकिन कल इनका जो लहजा था गवर्नमेंट की फॉर्मेशन से पहले वो हैरानकुन था कि हम एक चैलेंज समझ के ले रहे हैं, लेकिन फेलवर भी हो सकता है। दूसरी चीज ये हुई कि आप देखें कि IMF की तरफ से एक ऑफिशियल स्टेटमेंट आई है। एग्रीमेंट में जाना है, कॉन्टैक्ट होना है, वो कंडीशनलिटीज तो अलग है, लेकिन अभी जो स्टेटमेंट आई है उसमें एक तो सब्सिडीज विड्रॉ करने की भी बात हुई है, दूसरे 18 ऐसे आइटम थे, फूड आइटम्स, जिन पर GST से एग्जेम्प्टेड थे। वो बेसिक फूड आइटम्स हैं जो हर शख्स इस्तेमाल करता है, उनके ऊपर GST कभी भी पाकिस्तान में इम्पोज नहीं किया गया। अब एक डिमांड आई है कि उनके ऊपर भी GST लगाया जाए। उन पे GST लगाने का मतलब है कि जो सेंसिटिव प्राइस वाला इंडेक्स है, यानी पुअर सेगमेंट का जो इंडेक्स होता है वो भी, और इन्फ्लेशन रेट भी, जनरल इन्फ्लेशन रेट भी, उन दोनों में दोबारा इजाफा होगा। और जो एक एक्सपेक्टेशन थी कि इन्फ्लेशन कम होगा, उसके बाद मॉनेटरी पॉलिसी का इंटरेस्ट रेट भी कम हो जाएगा, वो अब मुझे होता हुआ नजर नहीं आ रहा। क्योंकि अगर बेसिक नेसेसिटीज पर सब्सिडीज विड्रॉ होती हैं, और न सिर्फ ये कि सब्सिडीज विड्रॉ होती हैं, बल्कि GST भी उन पर 18% के हिसाब से लगा दिया जाएगा,
تو ان کی 18% پرائز کے انکریز ہونے کا مطلب سمپل سے ہے کہ انفلیشن ریٹ میں جو ہے وہ کم از کم 3% مزید اضافہ ہو جائے گا، اور پھر مانیٹری پالیسی کا انٹرسٹ ریٹ کم کرنا پاسبل نہیں ہوگا۔ تیسری ایک بہت امپورٹنٹ جو آبزرویشن سامنے آ رہی ہے، وہ بار بار ایک اسٹیٹمنٹ آ رہی ہے، اور اس اسٹیٹمنٹ کی طرف تمام جن پارٹیز نے الائنس بنایا ہے ان کی طرف سے بھی اسٹیٹمنٹ ہے، اور ہماری آرم فورسز کے جو چیف آف آرمی اسٹاف کی طرف سے بھی یہ اسٹیٹمنٹ بہت پہلے آ چکی ہے کہ ہمیں اسٹیبلٹی چاہیے۔ اگر ہمیں اکنامی کے چیلنج سے نبردآزما ہونا ہے، اکنامک چیلنج سے نمٹنا ہے، ان کو فیس کرنا ہے، تو پولیٹیکل اسٹیبلٹی چاہیے۔ پولیٹیکل اسٹیبلٹی کی بار بار بات کی گئی ہے، یہ ایک انڈیکیشن دیا جا رہا ہے، کیونکہ جس طرح سے فارم گورنمنٹ ہے، جو کولیشن کی گورنمنٹ ہے نا، الائنس بنا ہے، الائنس میں اسٹیبلٹی کے لیے ہوتا ہے کہ تمام پارٹیز کو ساتھ لے کر چلنا ہوگا، تمام پارٹیز ساتھ چلیں، کوئی ان میں یہ افورڈ ہی نہیں کر سکتے کہ کوئی بڑی پارٹی ان 3 پارٹیز میں سے ناراض ہو جائے تو اسٹیبلٹی نہیں رہے گی۔ تو یہ بہت نازک سی ایک صورتحال بن رہی ہے۔ دوسری جو چیلنج کی بات ہے، اگر میں ایک شارٹ ٹرم چیلنج کی بات کر رہا ہوں، لانگ ٹرم میں تو دیکھیں میں آپ کے پروگرام میں بھی بار بار کہتا رہا ہوں کہ اگر ہمیں اس بھنور سے نکلنا ہے، اس ویشیس سرکل سے نکلنا ہے، تو ہمیں فارن ایکسچینج ریزرو کو بلڈ کرنا ہے۔ وہ بلڈ ہوں گے تو ہمارے جو روپے پہ پریشر آتا ہے وہ کم ہو جائے گا، اس سے انفلیشن ریٹ کم ہو جائے گا، اس سے آپ کی پاورٹی لیول کم ہو جائے گا۔ وہ تو ایک پورا چین ہے، لیکن وہ لانگ ٹرم اسٹریٹجی ہے۔ شارٹ ٹرم جو چیز ہمیں جس کی طرف سے جس کا سولوشن نکالنا ہے فوری طور پہ، وہ یہ کہ جب ہم ڈیفیسٹ ہو جاتا ہے، اس ڈیفیسٹ کے لیے ہمیں فائنانس کرنے کے لیے اس ڈیفیسٹ کو ہمیں ایکسٹرنل بورونگ بھی کرنی پڑتی ہے اور ڈومیسٹک بورونگ بھی کرنی پڑتی ہے۔ ڈومیسٹک بورونگ کی کنڈیشن یہاں پہنچ گئی ہے، اس صورتحال یہاں تک پہنچ گئی ہے کہ کمرشل بینک میں جو پبلک کے ڈپازٹس ہوتے ہیں، جن کو الٹیمیٹلی انویسٹ ہونا ہوتا ہے، وہ پھر انڈسٹریلائزیشن کے لیے وہ پیسہ یوز ہوتا ہے، وہ انڈسٹری کو لون دیا جاتا ہے، انویسٹمنٹ ہوتی ہے اور انڈسٹریلائزیشن ہوتی ہے، جس سے جاب اپارچونیٹیز کریٹ ہوتی ہیں، اس طرح سے پاورٹی ریڈیوز ہوتی ہے، وہ پورا ایک سائیکل ہوتا ہے۔ اس وقت صورتحال یہ ہے کہ کمرشل بینک میں جو ڈپازٹس ہیں، پبلک کے ڈپازٹ، اس کا 80% وہ گورنمنٹ کی یوٹیلائزیشن میں جا رہا ہے۔ یہ ایک بہت ڈراسٹک انڈیکیٹر ہے کہ وہ موبائلائز نہیں ہو رہا ہے انڈسٹری کی طرف، انڈسٹریل لون میں نہیں آ رہا ہے، وہ جس کو انڈسٹریلائزیشن ہونا چاہیے۔ سمپل ایک ہم ایکویشن پڑھتے تھے جو میکرو اکانومی میں سیونگ ایکول ٹو انویسٹمنٹ والی، کہ دونوں وہ ایک بیلنس کریٹ ہوتا ہے، تو یہ انویسٹمنٹ میں نہیں جائیں گے یہ پیسے۔ سمپل سی بات ہے کہ یہ ایک گیپ کریٹ کریں گے اور پبلک سیکٹر کے ڈیفیسٹ فائنانسنگ کے لیے یہ پیسے یوز ہو رہے ہیں۔ پاکستان میں جو کمرشل بینک کے جو لون دیے جاتے ہیں پرائیویٹ سیکٹر کو، وہ پاکستان دنیا کی ان 3 کنٹریز میں آتا ہے جو بہت ہی لوئسٹ جہاں یہ ریشو ہے، جو پرائیویٹ سیکٹر ٹو ڈیٹ ٹو جی ڈی پی ریشو جس کو ہم کہتے ہیں، یہ ورلڈ وائڈ ایوریج ہے 120 کے قریب، اور انڈسٹریلائز کنٹری میں یہ ایوریج 155% ہے۔ پاکستان میں یہ ایوریج 17 to 18% رہی ہے، جو کہ اب مزید کم ہو جائے گی جب کمرشل بینک کے جو پیسے ہیں وہ پبلک سیکٹر کے ڈیفیسٹ کی فائنانسنگ کے لیے یوز ہوں گے، وہ پرائیویٹ سیکٹر کی انڈسٹریلائزیشن کے لیے یوز نہیں ہوں گے۔ تو جب انڈسٹریلائزیشن کے لیے یوز نہیں ہوں گے تو یقینی طور پہ پھر گروتھ کا چانس کا ہمیں آپشن جو ہے اس کو اگنور کر دینا چاہیے، وہ پاسبلٹی نہیں بن۔ ٹھیک ڈاکٹر صاحب، جسے آپ نے ذکر کیا، اور یہ ظاہر بہت اہم ہے کیونکہ اس وقت جو صورتحال ہے، اگر خود حکومت اپنے ٹارگٹس کو لے کر اگر شور نہیں ہے اور پھر ان کو بھی یہ لگ رہا ہے کہ اس کو اچیو کرنا مشکل بھی ہو سکتا ہے اور ناممکن بھی ہو سکتا ہے، تو پھر ظاہر ہے وہ صورتحال بڑی گمبھیر صورتحال کی طرف اشارہ کر رہی ہے۔ پروفیسر مجید چانڈی صاحب، مجھے آواز ماندی پہنچے پیو؟ ہاں چانڈی صاحب، چھا ایڈ کندو اواں ان میں؟ جمیل صاحب ان کھان اگے چیو تھی گاڈو ہلندے ڈاڈو ڈکھیو ہے، ڈاکٹر ایوب صاحب یہ ذکر کن پیا ت گاڈو ہلائندڑن کے بھی تمام گھنی ڈکھی پوزیشن نظر اچے پئی، تو پوء کیئں ॾिसो پیا اگیاں वारा چیلنجز تمام वॾा आहिनि ऐं जेके टारगेट्स हुकूमत सेट कया आहिनि उन्हनि खे अचीव करण जे हवाले सां जेका तयारी या होमवर्क आहे, हुकूमत ख़ुदि ॾाढी ॾुखी पोज़ीशन में नज़र अचे पई। ॾिसो हाणे हुकूमत जी जेका हींअर सूरत हाल आहे उहा हिकिड़ी अहिड़ी उहा आहे त उहा डिपेंड थी करे पूरी जो पूरी पई उनजी जेका आहे सा सस्टेन हुकूमत करे सघंदी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु IMF जे एड ते या उनजे लोन ते।
ऐं इहा हुकूमत जेका आहे सा उन जी हिकिड़ो मुक़दर या फ्यूचर बि डिसाइड थींदो उन ई IMF जे लोन ते उन खां ई जेको आहे सो एड या लोन वठी ऐं असांजो जी हुकूमत जेका आहे सा उहा पाइदार थींदी ऐं 5 साल कढी सघे थी। को बि इन ते इशू को कोन थींदो विच में त जेकॾहिं उन जी जेका कोलेशन आहे उन में को प्रॉब्लम पैदा थिए, छो त पॉलिटिकल पार्टीज़ इहो चाहींदियूं त हू 5 साल कंहिं सूरत में कढनि ऐं 5 सालनि में पोइ खणी हिकिड़ी चेंज हल्की पॉलिटिकल अची सघे थी, पर पाइदारी हुकूमत जी डिपेंड कंदी IMF जे लोन ते ऐं IMF केतिरो असां सां जेको आहे सो इन ते सहकार करे थो। ॿी जेका वॾे में वॾी असां वटि तवजो नथो ॾिनो वञे उहो पूरी तरह असांजा एनालिस्ट बि उन ते नथा ॾियनि त पाकिस्तान में 75 सालनि खां जेको पॉलिटिकल इशू आहे उन ते कंहिं क़िस्म जो तवजो नथो ॾिनो वञे। चयो थो वञे त मईशत जेका आहे सा उहा जेकॾहिं ठहंदी, मईशत जेका आहे सा मिसाक मईशत आहे, कॾहिं मिसाक जमहूरियत आहे, हाणे मिसाक मुफ़ाहम जो बि ज़िक्र थिए पियो। सम्झो पोइ हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ी पॉलिटिकल फिगर कान्हे। जेके बि असांजा मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल लीडर्स आहिनि उहे हींअर कंफाइंड थी विया आहिनि, उन्हनि जी जेका पॉलिटिक्स आहे उन्हनि जी जेका आहे सा हिकिड़ो चऊं त उहे केतिरो पॉपुलर आहिनि उहे पंहिंजनि सूबनि ताईं महदूद थी चुका आहिनि ऐं उहे जेकॾहिं उन्हनि खे सूबनि ताईं महदूद रखियो थो वञे त इहो ख़ुदि फेडरेशन लाइ हिकिड़ो जेको आहे सो तमामु वॾो हिकु थ्रेट आहे त सूबनि ताईं महदूद थियण सां सूबाई सरबराह जेको बि हूंदो या सूबाई लेवल ते जेको पॉपुलर आहे उहो ॿियो सूबे में पॉपुलर न थींदो। तंहिंजे करे असांखे हिन वक़्तु पाकिस्तान में ज़रूरत आहे इहा त जेके बि इशूज़ पाकिस्तान जा आहिनि 75 सालनि खां जेके इशू असां न हल करे सघियासीं ऐं उन में वॾो इशू जेको आहे उहो आहे त सूबनि जे ॿोलियुनि क़ौमुनि उन्हनि खे जेको आहे सो तव्हां रिकग्नाइज़ कयो, उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशनल एसेट ॾियो। उन में कुझु बि न थींदो त पोइ हिकिड़ो फेडरेशन मज़बूत थींदी ऐं फेडरेशन जे लेवल ते हिकिड़ी जेका आहे सा उहा अचे। मां सम्झां थो त मियां नवाज़ शरीफ़ खे बि हिन वक़्तु जेको आहे सो कंफाइन कयो वियो आहे पंजाब सूबे ताईं ऐं उते बि जेका आहे सा उहा हिकिड़ी हुन वटि पोज़ीशन हुनजी जेका आहे उहा बि हिकिड़ी चैलेंज थी चुकी आहे, हुनजी पॉपुलरिटी बि चैलेंज थी चुकी आहे, हुनजो वोट बैंक जेको आहे सो तमामु घटियो आहे। त उन लिहाज़ सां पाकिस्तान खे हींअर वॾे में वॾी पॉलिटिकल में जेके उहे शयूं जेके अॼु ताईं जेके रीजनल पार्टीज़ जिन खे चवनि था या रीजनल जेके लीडर आहिनि उन्हनि जे आवाज़ खे ॿुधो वञे, उन्हनि खे जेको आहे सो गॾु विहारियो वञे ऐं प्राइम मिनिस्टर उन में इनिशिएटिव वठे। उन में जेका आहे सा इनिशिएटिव ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ जेके हुन सां हुकूमत में शामिल आहिनि उहे इनिशिएटिव वठनि ऐं उन में ई हिकिड़ी जेका आहे सा जमहूरियत पाइदार जमहूरियत तॾहिं मुल्क में अची सघे थी जॾहिं रीजनल पार्टीज़ खे ऐं हितां जे जेको आहे सो फेडरेशन जे मुख़्तलिफ़ यूनिट्स खे उन्हनि खे ॿुधणो पवंदो, उन्हनि खे रिकग्नाइज़ करणो पवंदो ऐं उन खां पोइ सूरत हाल जेका आहे सा बहितर थी सघे थी। ठीकु आहे, उनजो आगाज़ सूरत हाल हींअर हुकूमत जेका बि आहे उहा डिपेंड थी करे पई IMF ते। ठीकु ऐं मजीद साहब उनजो आगाज़ ही हुकूमत ॼाणाए पई त असीं मिसाक मुफ़ाहम जी ॻाल्हि इन करे ई कयूं पिया त जीअं असांखे अदराक आहे, रियलाइज़ेशन बि आहे त जेके मामला आहिनि मसइला आहिनि उहे गंभीर आहिनि, उन करे पहिरियां ज़रूरत आहे त कंहिं बि मिसाक मुफ़ाहमत थिए। मिसाक काग में मिसाक जेको पाकिस्तान जे करे आहे त उहो फेडरेशन आहे ऐं असांजो कॉन्स्टिट्यूशन पहिरियों कॉन्स्टिट्यूशन में बि रिकग्नाइज़ 56 में कयो वियो पाकिस्तान एज़ अ फेडरेशन। क़ाइदे आज़म बि उनखे फेडरल मुल्क हिकिड़ो तस्लीम कयो ऐं उन खां पोइ जेको आहे 62 जे कॉन्स्टिट्यूशन में 73 जो कॉन्स्टिट्यूशन बि असांखे ॿुधाए थो त पाकिस्तान फेडरेशन आहे। फेडरेशन आहे त फेडरेटिंग यूनिट्स खे जेको आहे सो उन्हनि जूं ॿोलियूं, उन्हनि जा कल्चर, उन्हनि जूं ज़रूरतूं उतां जे माण्हुनि खे उन्हनि खे ॿुधणो पवंदो ऐं उन सां ई जेको आहे सो मईशत बहाल थींदी ऐं उन सां गॾु जेका आहे सा जमहूरियत बहाल थींदी। पहिरियों आहे असां वटि इहो जंहिं ते असांजो को बि एनालिस्ट मां सम्झां थो मे बी आई एम रॉन्ग ऐं असांजो को पॉलिटिकल लीडर उहो उन ते तवजो नथो ॾिए ऐं जेके उन ते उहा ॻाल्हि कनि था त उन्हनि खे चवनि था कि रीजनल लीडर आहिनि, हीउ जेको आहे सो या त पाकिस्तान में विगोड़ सां पैदा करणु चाहिनि जॾहिं त उहा डिमांड जेका आहे मुंहिंजे ख़्याल में उहा ई बहितर आहे ऐं उन जी अहमियत आहे छो त सिंस 46 748 असां उन ते ई अॼु ताईं जेको आहे सो तवजो नथा ॾियूं ऐं पोइ मुख़्तलिफ़ तजुर्बा कंदा था अचूं। ठीकु, मुख़्तलिफ़ तजुर्बा पोइ उन करे कंदा पिया अचूं। इंतिहाई जेको अहम पासो आहे उहो निगलेक्टेड ऐं इग्नोर्ड आहे। शोएब साहब, तव्हां मूंसां गॾु मौजूदु आहियो?
जी नाज़िर शवाब साहब सां राब्तो असांजो मुनक़िद थी वियो आहे। जमील साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, डॉक्टर अयूब साहब आहिनि। जमील साहब, अवां हिन में कुझु एड करणु चाहींदो? इंतिहाई अहम नुक़्तो आहे त ज़ाहिर आहे फेडरेशन तॾहिं मज़बूत थिए थी जॾहिं फेडरेटिंग यूनिट्स मज़बूत हुजनि, एम्पावर्ड हुजनि। ऐं असांखे कल्ह जेका पहिरीं स्पीच हुई उन में बि प्राइम मिनिस्टर साहिबु इहा ज़िक्र कयो त सूबनि खे जेको वॾो शेयर असीं NFC जे मद में ॾियूं था, उनखां पोइ तमामु थोरा पैसा बचनि था जंहिंमां तमामु ॾुखियो हुजे थो ऐं असीं जेको इंट्रस्ट आहे मुल्क मथां उहो बि नथा करे सघूं। त बजाए जो हीअ ॻाल्हि करण जे त असां वटि जेके वसीला आहिनि उनखे कीअं बहितर करिणो आहे, जेके वफ़ाक़ वटि जेको ग़ैर ज़रूरी ख़र्चनि जो ज़िक्र थींदो रहे थो बार बार, त उहे छो न पिया घटाइजनि ऐं सूबनि जो जेको हिसो आहे उन जी ॻाल्हि बार बार असांखे ॿुधण में ईंदी रहे थी। हीअ केतिरो अहिड़े वक़्त में, ख़ासि करे कल्ह सभु उनखे ॿुधनि बि पिया, त अहिड़े वक़्त में हीअ मामिलो साम्हूं अचणु, हीअ उनखे कीअं पिया ॾिसो पाण, छा अहमियत बीहंदी? हा, इन जो बैकग्राउंड आहे न त NFC खे हर हर जेको तस्करो कनि था पिया, पहिरियों दफ़ो न आहे, पर इन दफ़े इहो इशारो थो मिले त असां NFC खे अॻिते वञी को अमेंडमेंट आणे हिनखे कट कंदासीं। NFC खे माना सूबनि जो को आहे डिविजिबल पूल, उन्हनि मां पैसा घटाईंदा, छो जे असां वटि पैसा न आहिनि। ऐं ॿुधणी इहा आहे त IMF वारनि बि चयो आहे त इहो तव्हां लाइ, जीअं तव्हांजो जेतिरो त रेवेन्यू आहे, जेतिरो तव्हां पैसो हिते कठो कयो था पिया टैक्स में, उन हिसाब सां जेको तव्हां विरायो था पिया आहे त उहो कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट NFC, पर विरायो था पिया। उनखां अलावा सस्टेनेबिलिटी, उन सब्सिडीज़ विड्रॉल, उनखां अलावा जेके असांजी सिक इंडस्ट्री आहे तक़रीबन 200 खां मथे, जंहिंमें 1.7 ट्रिलियन रुपया असां बिल्कुलु ईअं बाहि में उछलाए छॾियूं, ऐं हू टैक्स जा पैसा आहिनि असांजा, उहे 1.7 ट्रिलियन रुपया इहे बचा आहिनि, उन्हनि जंद छॾा आहिनि उन्हनि खां जेके असांजी इहे गवर्नमेंट ओन्ड एंटरप्राइज़िस आहिनि, माना जे गवर्नमेंट जा इदारा जेके हलाइनि था पिया, इहे नंढा नंढा जेके वापार थी करे गवर्नमेंट, उनखां जान छॾाए जीअं आहे उनखे विकिणनि। उहे सूबनि खे, इहे फेडरेटिंग यूनिट्स खे थोरो सुधारो आणनि, उन्हनि में थोरी अहिड़े उन्हनि ॻाल्हियुनि में सुधारो आणनि। मिसाल जे तौर ते सिंध में, चोलिस्तान में जेको असांजो उहो थरी इलाइक़ो आहे, जेको असांजो रेगिस्तानी इलाइक़ो आहे, उन जी एतिरी त वैल्यू आहे दुनिया में, त सॼी दुनिया में दुबई में उन जेको कंहिं मेयार जो उन्हनि जो को डेज़र्ट आहे ई न, त उते माण्हू अचनि था पिया सॼी दुनिया में डेज़र्ट सफ़ारी करण लाइ। असां हिते थर में उहो करे छॾियूं सैटेलाइट टूरिज़म जे ज़रिए। जेॾी महिल मां हुयुसि UAE में, हिन आइडिया खे फ्रॉड बि कयो वियो हो, ते माण्हू सभु दुनिया मां अचनि था पिया, $1000 टिकट भरे, उनखे चयो $200 ॿिया मिलंदा, चार्टर फ्लाइट में तव्हां सुबुह वठी हलंदासीं। छा मक़सदु इहो आहे त टूरिज़म ते हिकिड़ी ॻाल्हि थी, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़िस में सूबनि जे हवाले कुझु कमु करे उन्हनि खे ॾियनि त हू कमाए ॾियनि तव्हांखे, ऐं सुबुह ख़ुशि बि थींदा। उहा ई स्पिरिट आहे 18th अमेंडमेंट जी, स्पिरिट इहा ई आहे। ऐं 18th अमेंडमेंट जे कढ बि पिया आहिनि, NFC जे बि कढ पिया आहिनि, छो जो प्राइम मिनिस्टर चवे थो पियो त मां छा कयां, माना उन मक़सदु अॻिते वञी तव्हां ॾिसंदो त कीअं सिलसिलो हलंदो इहो। उन मक़सदु इहो ई हो त इहे असांखे जेके 8000 अरब रुपया ॾियणा था पवनि, त असां 700 अरब रुपयनि जो पहिरियों ई ते असां हलिया वेंदा आहियूं डेफिसिट में। इन करे असांखे कुझु करिणो पवंदो, छो जो कमाए त सघूं था पिया। ॾिसो कंहिं मुल्क में बि हिन वक़्तु पाकिस्तान जी सूरत हाल इहा आहे ते असांजी जेका सिक्योरिटी जो मसइलो आहे, नेशनल सिक्योरिटी जो, उहा नंबर 1 नेशनल सिक्योरिटी असांजी इकोनॉमी, मईशत असांजी नंबर 1 सिक्योरिटी थी पई आहे। असांखे नंबर 1 सिक्योरिटी न अफगानिस्तान आहे, न इंडिया आहे, न ॿियो को मुल्क आहे। उहो आहे पंहिंजी जाइ ते, पर नंबर 1 जेको आहे मईशत जो, उहा असांजी कंध थी टोड़े असांजी, त उनजे करे नंबर 1 सिक्योरिटी उहा थी वई आहे। त कंहिं बि मुल्क में को हिते मईशत जा माहिर वेठा आहिनि, मूंखे ॿुधाए छॾनि त रिफॉर्म जेसीं ताईं न थींदो जंहिंमें को अहिड़ा इम्प्रूवमेंट कजनि जंहिंमें फिस्कल मैनेजमेंट जो सिलसिलो कनि थोरो, जंहिंमें को रेवेन्यू वधाइण जो को मामिलो कनि, जंहिंमें टैक्स टू GDP वधाइनि, जंहिंमें फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट वधाइनि। धूड़ फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट ईंदी जे पॉलिटिकल इनस्टेबिलिटी रहंदी, सिक्योरिटी जो ख़तरो रहंदो, इन्वेस्टर्स खे पंहिंजा मुल्क जा इन्वेस्टर जेके आहिनि उहो बंदि था कनि, पंहिंजी इंडस्ट्री पैसा कढनि था। त जेसीं ताईं उहा स्टेबिलिटी वारो मामिलो हल न कंदा, छो जो पॉलिटिकल इकोनॉमी सां गंढियल आहे न हर का शइ। जे पॉलिटिकल स्टेबिलिटी न थींदी,
तो उहो जेसीं तक थींदो तेसीं ताईं इहो मामिलो चैलेंजिस। ठीकु, मजीद साहब मां कुझु ऐड पे करणु चाहियो? हा, मां इन में एड इहो कंदुसि त हिकिड़ी शइ आहे त असांजो जेको हिते जेका अर्निंग थिए थी, जेको रेवेन्यूज़ आहिनि, उनखे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल हिकिड़ो आहे फेडरल कंसोलिडेटेड फंड। ठीकु, उन्हीअ में जेका बि रेवेन्यू जेकॾहिं अचे थी त उहा मुख़्तलिफ़ जेके हिकिड़नि अदारनि या उन्हनि जा जेका आहिनि उन्हनि खां उहो उन फेडरल कंसोलिडेटेड फंड जो हिसो नथो थिए। मां इकनॉमिक्स जो शागिर्द न आहियां, पर इन्हीअ में जेकॾहिं को मौक़ो मिले ऐं कंहिं इकनॉमिक्स सही था अच्छा, अगर डॉक्टर अयूब साहब बिल्कुल मौजूद हैं, अयूब साहब अब क्या ऐड करेंगे इसमें? एक तरफ तो ये जी ठीक मजीद साहब बेसिकली में पैसो पंहिंजो जेको आहे सो उहो अलॻि हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजी बजट वेठा आहिनि ऐं अलॻि उहा बजट पेई थिए। ऐं ॿियो इहो आहे त 2002 में शायदि या 5 में वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट हिकिड़ी हुई त जेका असांजी बजट आहे उहा अनरिपोर्टेड आहे, जेका सिविल एडमिनिस्ट्रेशन जी बजट आहे उहा अनरिपोर्टेड आहे, उन जूं फिगर्स बि प्रॉपर नथियूं अचनि ऐं वॾे में वॾो जेको एक्सपेंडिचर जो हिसो वञे थो उहो सिविल एडमिनिस्ट्रेशन ॾे थो वञे। ऐं जॾहिं त वरी हिते इहो बि चयो थो वञे किथे त बाबा उहो असांजो घणो जेको आहे सो उन में ॿियनि हिकिड़नि ज़रूरतुनि में वञे थो या घणे खां घणो हिसो ॿिए हिकिड़े जेको आहे सो पूल में वञे थो। त इहे ख़ुदि हिकिड़ी जेका आहिनि उहा एनालिसिस थियणु खपे ऐं उन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त उहो वधीक हिकिड़ो ठीकु मजीद साहब इन विषय खे अॻियां वधाईंदसि। असां सां गॾु डॉक्टर अयूब साहब आहिनि। छो नथो वञे पूल में उहे पैसा छो नथा वञनि ऐं अदारनि खां जेको अर्न कनि था उहे उन में छो नथा पैसा ॾियनि जेको बजट जो हिसो थिए। अयूब साहब क्या कहेंगे आप इसके हवाले से? देखिए नाजिया, ये जो डिस्कशन हो रही है इसमें देखें एनएफसी अवार्ड वैसे भी ड्यू हो गया है, उसका टाइम आ गया, उसको रिवाइज होना है। लेकिन इसका देखें बैकग्राउंड में अगर हम जाएं, इसके कॉन्टेक्स्ट में देखें तो बेसिकली हो ये रहा है कि एक व्यू ये आ रहा है कि जब से 18th अमेंडमेंट हुई है उसके बाद क्योंकि फिजिकल रिसोर्सेज प्रोविंसेस में बढ़े थे, यकीनी तौर पे उनका फ्लो बढ़ा था और ये समझा ये जा रहा है, एक स्कूल ऑफ थॉट का ख्याल ये है कि क्योंकि फेडरेशन का जो डेफिसिट बढ़ रहा है और बॉर्बिंग बढ़ रही है उसका वन ऑफ द कॉज ये है कि जो हमारे फिजिकल रिसोर्सेज हैं वो फेडरेशन के पास कम हो जाते हैं। ठीक है, वो कम हुए, लेकिन जो असल डेफिसिट बढ़ने की और बॉर्बिंग की रीजन है वो 18 अमेंडमेंट नहीं या प्रोविंशियल एम्पावरमेंट, फिजिकल एम्पावरमेंट नहीं। अगर आप देखें उसमें बहुत सारी चीजें इंडिकेट की जा चुकी हैं, इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन ने भी की हैं, लोकल स्टडीज भी ये बताती हैं कि जो डेफिसिट बढ़ने के कॉजेज हैं वो रेवेन्यू शॉर्टफॉल नहीं बल्कि कुछ अननेसेसरी एक्सपेंडिचर्स हैं। एक की तरफ आपने इशारा किया दूसरे एक्सपर्ट्स ने कि वो जो बर्डन बने हुए हैं जो यूनिट्स उनको उनसे जान छुड़ाई जाए, जो हमारे जो टैक्स पेयर्स की मनी को कंज्यूम कर रहे हैं उनको प्राइवेट किया जाए। जाहिर है ये बहुत अरसे से ये बात चल रही है, लेकिन अभी तक क्या रीजन है बिहाइंड कि उनको प्राइवेटाइज नहीं किया जा रहा। वो कमर्शियल एंटिटीज हैं, उनको यकीनी तौर पे प्राइवेट सेक्टर के हवाले कर देना चाहिए। लेकिन अब उससे बढ़कर एक बात है, एक चीज पे कंसेंसस था, पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से ऑफिशियल स्टेटमेंट आया था, उन्होंने आइडेंटिफाई किए थे कि कम से कम 17 अदारे ऐसे हैं जो डुप्लीकेशन है जिनके फंक्शन में, जो फेडरेशन के पास भी हैं, प्रोविंसेस के पास भी शेडो मिनिस्ट्रीज, बिल्कुल सही कह रहे हैं आप जी। मिनिस्ट्री कंकरेंट लिस्ट जी जी कंकरेंट लिस्ट की बात कर रहे हैं। अच्छा, उसमें वो फंक्शन जब आपने 18 अमेंड के तहत कुछ अदारे ट्रांसफर किए हैं प्रोविंसेस की तरफ तो उनको फिर फेडरेशन के पास नहीं रहना चाहिए था असूलन। बहुत सारे अदारे इस तरह के 17 अदारे तो आइडेंटिफाई किए हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी ने, लगभग इतने ही अदारे पाकिस्तान मुस्लिम लीग ने भी बताए थे, उन्होंने कुछ कम बताए थे, और ANP और फजलुर रहमान साहब की पार्टी ने भी यही मौक़िफ़ अडॉप्ट किया है कि कुछ जगह डुप्लीकेशन ऑफ फंक्शन हैं, वो हमें फेडरेशन से प्रोविंसेस को वो अदारे भी ट्रांसफर कर रहे हैं। अगर आप रेवेन्यू प्रोविंसेस को ट्रांसफर कर देते हैं लेकिन जो एक्सपेंडिचर हैं, जो अदारे हैं वो ट्रांसफर नहीं करते, वो किस मकसद के तहत रखे हुए थे फेडरेशन में, उनका कोई जो फंक्शन नहीं था तो वो यकीनन वो भी बटन बन जाते हैं ना। तो वो वहां से अगर एक्सपेंडिचर आप कट करते हैं तो डेफिसिट को कंट्रोल किया जा सकता है, बॉर्विंग को रिड्यूस किया जा सकता है। उसके लिए ये हम कहें कि ये NFC अवार्ड के जरिए उसको कम करेंगे। NFC अवार्ड तो रेवेन्यू शेयरिंग का फार्मूला देता है, रेवेन्यू शेयरिंग का फार्मूला आप जरूर डिस्कस कीजिए, वो एक कॉन्स्टिट्यूशन एक रिक्वायरमेंट भी है, लेकिन उससे ज्यादा बढ़कर ये है कि आप अपने एक्सपेंडिचर को आपको कट कर रहे होगे। तो अगर आपको ऐसा कोई प्लान नजर आ रहा है, क्योंकि बातें तो बहुत हुई लेकिन अभी हम देखने जाएंगे कि जब वो कैबिनेट बनेगी, हम तो ये देखते हैं कि कैबिनेट का साइज भी बहुत बड़ा हो जाता है,
फिर एडवाइजर्स, फिर जो सारी पार्टियां ज़ाहिर जो हुकूमती इताअत का हिस्सा हैं। कैबिनेट एक पहलू है इसका। कैबिनेट में ये है कि इतने मिनिस्टर हो जाएंगे, इतने एडवाइजर हो जाएंगे, लेकिन जो फिर डिवीजन होते हैं, डिवीजन के अंदर जो डिपार्टमेंट्स होती हैं, वहां डुप्लीकेशन आ रही है। वो उसमें एक एक अदारे में 2-2, 500, 300 लोग एम्प्लॉइज होते हैं, उसमें ऑफिसर्स भी होते हैं, उसमें वर्कर्स भी होते हैं। वो एक शख्स नहीं होता, एक अदारे में बहुत बड़ी एम्प्लॉयमेंट होती है। बिल्कुल तो जी। उसके लिए उस पर कम से कम कंसेंस है कि जिन पार्टीज की हुकूमत आई है, 4 पार्टियों का मैंने नाम लिया है, उसमें सबसे ज्यादा 17 अदारे आइडेंटिफाई किए थे पाकिस्तान पीपल्स पार्टी ने, इससे कुछ कम अदारे थे जो पाकिस्तान मुस्लिम लीग नून ने बताए थे, और ANP ने 7 अदारे बताए थे। कुछ अदारे मौलाना फजलुर रहमान की पार्टी ने भी बताए हैं। कंसेंस इनमें है कि डुप्लीकेशन ऑफ फंक्शन है, ये ट्रांसफर होने चाहिए प्रोविंसेस को, लेकिन उसमें कौन से कितने अदारे करने में ये कामयाब होते हैं वो देखना है। उससे यकीनन डेफिसिट फाइनेंसिंग कम हो सकती है, और डेफिसिट फाइनेंसिंग कम होने का मतलब है आपकी बोरोइंग रिक्वायरमेंट भी कम हो जाएगी। ठीक शॉर्ट टर्म सोल्यूशन आपको मिल जाएगा। ठीक जमी साहब, जो जीअं ज़िक्र थियो त अननेसेसरी जेके एक्सपेंडिचर्स आहिनि ऐं उन पासे ॾांहुं अव्हांखे नज़र अचे पियो त हुकूमत जो को ध्यानु आहे, ऐं हाणे जेके प्लान्स या जेके टारगेट्स ॿुधाया विया आहिनि उन में हिननि शयुनि जो बि ख़्यालु रखियो वेंदो? न न, हुकूमत वटि को रस्तो न आहे न, या त पाणी पंहिंजी ॿेड़ी ॿोड़ींदा या पोइ उन्हनि खे कट कंदा। पर मूंखे जेको लॻे थो पियो त जो हिननि जा पंहिंजा इंट्रस्ट बि एतिरा थी वेंदा आहिनि हिन में, त हाणे ॿुधायो त जेको बिजली जी ॻाल्हि कई पंहिंजे प्राइम मिनिस्टर साहब बहादुर, त उन चयो त असांखे 3800 बिलियन जो असांजी जेका आहे उहा असां लागत आहे असांजी, जेके असां बिजली ठाहींदा आहियूं, जेके विकिणंदा आहियूं 2800 अरब रुपया, त 1000 अरब रुपया त उते नुक़सान थी थो वञे, ऐं 600 अरब रुपए जी चोरी थिए थी पई। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि त नंबर 1 ते जिन्हनि इहो मुआइदो कयो त इहे ई हुया न जंहिंजे करे असांखे इहो ख़सारो थिए थो पियो, कैपेसिटी चार्जिस ॾियूं था पिया, ट्रांसमिशन जो खानो ख़राबु लॻो पियो आहे। पर मां जल्दी तव्हांखे ॿुधाए छॾियां, असांखे जेको आहे डिमोरलाइज़ थियणु न खपे। असां वटि रस्ता आहिनि, पर प्राइम मिनिस्टर को रस्तो ॾेखारे त बाबा ही असां बि ॿुधाए था सघूं त मिड टर्म इन जी छा आहे ऐं लॉन्ग टर्म प्लानिंग छा कंदव त तव्हांखे रेवेन्यू वधंदो, फॉरेन एक्सचेंज वधंदो। असांखे हाणे ज़रूरत इहा आहे त मां इस्लामाबाद खां टियों ॾींहुं मोटियो आहियां, जंहिं माण्हू खां पुछो त बाबा असांखे को अहिड़ो फॉर्मूलो ॿुधायो त मथे हफ़्ते खां वठी असांखे डॉलर इनफ्लो जो को सिलसिलो शुरू थी वञे, को असांखे रेवेन्यू कलेक्शन जो थोरो टैक्स टू GDP रेशियो वधाइण जो को सिलसिलो शुरू थी वञे। कंहिं वटि इन जो आंसर न आहे त मथे हफ़्ते खां मथे महीने खां छा करे था सघूं। Here are the 3-4 points. Point number 1, we should start having the single country exhibition in all the embassy premises where we have our diaspora and other people, and we should start selling our whatever we have, the exportable goods. Number 1. Number 2 इहो आहे त जेको असां पंहिंजो ख़र्च घटाइण जो, जेके बिल्कुलु फालतू ख़र्च आहिनि, उन्हनि खे घटाइण लाइ रिपोर्टूं उन ते आहिनि, उन ते जल्दी अमल करे वठनि। नंबर 3, प्राइम मिनिस्टर ॻाल्हि थो करे पर त 1 विंडो सिस्टम, इन पहिरियां बि आया हुआ इहे 2 दफ़ा गवर्नमेंट 1 विंडो करे हलिया विया। हाणे हिननि खे खपे त 1 विंडो करणो पवंदो। SIFC आहे हाणे हिननि वटि, इन जे पंहिंजी नालाइकी जे करे SIFC खे ठाहिणो पियो थे। हाणे SIFC आहे, उन्हनि खे इस्तेमालु करे they should plan that what earning they are going to have from next month, from next week. If they don't do it, then it's so difficult for them to really run this country. Harubar jo ko ayo ane subsidy वगैरह किराइंदा, poorest of the poor जेको आहे न, जेको ग़रीब माण्हू उहो हिकु पर जी मानी न खाई सघंदो। इहे सभु सब्सिडी जेके फूड आइटम इन्हनि खुटाया, त इन्हनि खे वार फुटिंग ते कुझु सियाणनि माण्हू खे पाण सां विहारे ॾिसणो इहो आहे। मिड टर्म त हर को ॾेई छॾंदो त असां लॉन्ग टर्म प्लानिंग इहे कयूं, मिड टर्म प्लानिंग इहे कयूं, ऐं असां जेको आहे पंहिंजो उन में पोइ असां आसूदा थींदासूं। असां बिल्कुलु थींदासूं ऐं असां बिल्कुलु करणु खपे, पर असां जेसीं ताईं उहो कंदासूं तेसीं ताईं ॿुॾी पवंदासूं। और ॿुॾण खां बचण लाइ ज़रूरी आहे त असां डे टू डे बेसिस ते पंहिंजी अर्निंग खे वधायूं। जे न वधाईंदासूं त इहो जीअं मां शुरूआत में चयुमि त इहो ॻाढो हलंदो न। ठीकु, फाइनल कॉमेंट मजीद चांडी साहब अवांजो। ॾिसो, हाणे उन में पहिरीं ज़रूरत आहे त जीअं चयोसीं त पहिरियों त गवर्नमेंट जी डाउन साइज़िंग थिए। डाउन साइज़िंग में इहा आहे त जेके मिनिस्ट्रियूं हिननि वधाए छॾियूं आहिनि उहे हिननि खे घटि करणियूं पवंदियूं। ऐं ॿियो इहो आहे त फाइनेंस मिनिस्टर उहो माण्हू अचे जेको ॿाहिरि जो इम्पोर्ट थियल न हुजे, या उन खे ॿाहिरि जी सपोर्ट जेका आहे, जेका आलमी अदारा आहिनि या जेके फंडिंग एजेंसीज़ आहिनि, उन्हनि जी फरमाइश ते फाइनेंस मिनिस्टर न अचे।
ऐं टियों इहो आहे त NFC अवार्ड ते बि वरी जेको आहे सो वेही ऐं हिकिड़ो कजे, छो त NFC अवार्ड सूबनि खे जेको आहे सो क़ाबिल क़बूल कोन्हे, ख़ासि तौर ते जेके नंढा सूबा आहिनि जिन खे चवनि था त बाबा हिननि जो उहो उनजी जेका हिकिड़ी थी आहे, त इन लिहाज़ सां गवर्नमेंट जो जेको बि आहे या जेके इहा आहिनि ओगरा आहे या पेमरा आहे या अहिड़ा के अदारा आहिनि, त उन्हनि जो मेंटेनेंस कीअं थो थिए, उन्हनि ते केतिरो एक्सपेंसिस आहिनि, उन्हनि जा एक्सपेंडिचर्स केतिरा आहिनि, इन्हनि जी बि का पुछा कान्हे। मां सम्झां थो त उन ते बि नथी ॻाल्हि नथी कई वञे, न उनजो पुछियो थो वञे त उन्हनि जो फॉर एग्ज़ाम्पल ईअं ॿुधूं था त बाबा हीउ माण्हू जेको वियो इन जो हेड हुयो, उनजी सैलरी जेका आहे सा 20 लख हुई, त उहा कहिड़े बेसिस ते आहे, उनजो कहिड़े इक्वलेंस कहिड़ी थींदी, उनजो रिलेवेंस कहिड़ो आहे। 22 ग्रेड आहे हिते वधि में वधि, त उन में 22 ताईं त उन हिकिड़े अदारे जो जेके अदारा हिननि अथॉरिटीज़ क़ाइमु कयूं आहिनि उन्हनि में उन्हनि खे एतिरी छूट ॾियणु, उहो एक्सपेंसिस या एक्सपेंडिचर्स उहे काॾे था वञनि, अर्न केतिरो थो थिए, त हिकिड़ी वॾी ज़रूरत आहे असांखे। ऐं उन खां पोइ आहे त फाइनेंस खे कम अज़ कम आलमी जेके एजेंसियूं आहिनि, अदारा आहिनि, जेके फंडिंग अदारा, उन्हनि खां आज़ादु करिणो पवंदो। न त असांजी हिस्ट्री आहे त असां 90 अॼु ताईं या मुंहिंजे ख़्याल में 12 फाइनेंस मिनिस्टर जेके आहिनि से 12 आंदा आहिनि, राइट फ्राम अमजद अली खान, मोहम्मद शोएब, ऐं उहे उन्हनि ॾींहंनि में ॿुधंदा हुआसीं वेंदे जेको आहे सो शौकत अज़ीज़ ताईं, उहे 12 जॾहिं अचनि था त उहा उन्हनि जो जेको आहे सो पाकिस्तान जे रेवेन्यू सां या इहे सां एतिरो कोन्हे, पर जेके फंड इहे जेके आहिनि अदारा लोन ॾींदड़, उन्हनि जे इंट्रस्ट ते कमु थो थिए। ठीक मजीद साहब, वरी मेहरबानी मांजी जमील अहमद साहब, डॉक्टर अयूब महर साहब, नाज़िन शुआब साहब कुछ देर असां सां मौजूद हुआ, गुफ्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। फिर सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।